जंहिं क़ौमी शऊर ॿधी ऐं ताक़त जो सिंध जे माण्हुनि भरपूर मुज़ाहिरो कयो आहे। ऐं पूरी क़ौम जो शुक्रगुज़ार आहियां, थोराइतो आहियां जिन अॼु साईं जेम्स जे फ़िक्र जे सॾ खे मोट ॾेई सिंध जे हिकु वाहिद नुक़्ते सिंधु देश जी आज़ादी जे लाइ लखनि जे तइदाद में गॾु थी अॼु इहो साबित कयो आहे त सिंध सिंधी क़ौम जो तारीख़ी वतन आहे। सिंध जा मालिक सिंधी आहिनि ऐं सिंध जे माण्हुनि अॼु इहो फ़ैसिलो ॾिनो आहे त 40 वारी करारदाद खे असां रद्द कंदे सिंधु देश जी आज़ादी जी घुर था कयूं। जेका सदियुनि जो पड़ादो आहे, सदियुनि जी जेका सदा आहे, जेका अॼु सिंध हई आहे ऐं एॾे तइदाद में माण्हुनि जे बाशऊर माण्हू जेके पढ़िया लिखिया ऐं सम्झ वारा माण्हू इन अची पंहिंजे शऊर जो ऐं ताक़त जो जेको मुज़ाहिरो कयो आहे, अॼु आउं यकीन सां चवां थो त साईं GM सैयद जो फ़िक्र फतेह हासिल करे चुको आहे। अॼु ही सिंधी क़ौम जो हिकिड़ो रेफरेंडम हुयो जिन 40 जी करारदाद खे रद्द करे सिंधु देश जी आज़ादी जी घुर कई आहे। ऐं आउं दुनिया जे उन्हनि मज़लूम मुल्कनि खे, UN खे, बरतानिया खे, अमेरिका खे समेत सॼी दुनिया खे इहा अपील थो कयां त सिंध जे माण्हू जेके अमन पसंद मोहबत रखण वारा माण्हू ऐं हिन पंहिंजे धरती सां मोहबत करण वारा माण्हुनि जे आवाज़ ते ध्यानु ॾियनि ऐं सिंध जी आज़ादी में असांजा मददगार थियनि। सिंध जी आज़ादी हाणे परे नाहे ऐं सिंध जे माण्हुनि इन शहूर ऐं ताक़त जो जेकॾहिं मुज़ाहिरो मुसलसिल कयो, दुनिया जी का बि ताक़त सिंधु देश जी आज़ादी खे रोके न सघंदी। हाणे आज़ादी जा ॾींहं परे नाहिनि, सिंध घुरे थी आज़ादी।